अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, सिंध असेंबली जा 100 खां वधीक मेंबर 4 सालनि खां असेंबली में ख़ामोश वेठल आहिनि। सिंध असेंबली में जिन माण्हुनि खे अवाम चूंडे मोकिलियो त हू संदन तक जे मसइलनि ते आवाज़ु उथारींदा, पर उहे असेंबली में गुज़िरियल 4 सालनि खां गूंगनि जियां ख़ामोश वेठल आहिनि ऐं पंहिंजे तक जे अवाम जा मसइला हल कराए नाहिन सघिया। सिंध असेंबली जा 168 मां 100 खां वधीक मेंबर अहिड़ा आहिनि जिन 4 सालनि जे मुख़्तसिर अरसे दौरान सिंध जे कंहिं बि मेंबर पंहिंजे तक जे अवाम जे मसइलनि ऐं सिंध जी मजमूई सूरतहाल बाबति को बि लिखत में सुवाल न कयो आहे। सिंध में इलाक़ाई ऐं सूबाई खातनि जी कारकर्दगी बाबति हुकूमती मौक़िफ़ छा आहे? 13 अगस्त 2018 ते क़ाइमु थियल मौजूदा सिंध असेंबली जे 50 खां बि घटि मेंबरनि जे तरफ़ां लिखत में सुवाल मौसूल थिया, जिन में अध खां वधीक खातनि 4 सालनि दौरान सिंध असेंबली सेक्रेटरीट खे जवाब ई नाहिन मोकिलिया। सिंध जे अवामी नुमाइंदनि जी सभ खां बाइख़्तियार ऐं सुप्रीम ऐवान सिंध असेंबली में अवामी मफ़ादनि जी ॻाल्हि ई न कई वई आहे। क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि मूजिबि को बि सिंध असेंबली जो मेंबर हुकूमती खातनि खां लिखत में सुवाल ज़रिए मालूमात हासिल करे सघे थो ऐं लाॻापियल खातनि जो वज़ीर या सेक्रेटरी ऐवान में सुवालनि जो जवाबु ॾियण जो पाबंद आहे। लिखत में सुवालनि जा जवाब ॾियण जी ज़िमेवारी हुजण जो मतिलबु इहो आहे त इहो हिकु नसब थियल हिसो बणिजी वियो आहे, जंहिंमें पार्टी जे मेंबरनि में सिर्फ़ु 10 खां 12 मेंबर आहिनि। ॿी हैरत जी ॻाल्हि इहा आहे त हुकुमरान जमायत सां तालुक़ु रखंदड़ हिकु मेंबर लिखत में सुवाल जमा कराइण ते नाराज़गीअ जो इज़हार कयो ऐं सिंध असेंबली में MQM जे मेंबरनि जो अंगु 21 आहे। जॾहिं त हिकु मेंबर हद दख़लनि सां लाॻापियल सुवाल लिखत में जमा कराया। सुवाल पुछण ते नाराज़गी जो इज़हार कयो वियो ऐं नातख़्वानी ऐं तोड़े ज़ाती ज़िंदगीअ बाबति सुवाल पुछण ते बि नाराज़गी जो इज़हार न कयो। 3 ॾींहंनि में 30 मेंबरनि खां 16 मेंबरनि खां पहिरियां उन्हनि जे तकनि या उन सां लाॻापियल माण्हुनि खां सुवाल पुछा विया। सिंध असेंबली जा 4 पार्लियामानी साल मुकमल थी चुका आहिनि, जॾहिं त आख़िरी पार्लियामानी साल जो अधु हिसो गुज़री चुको आहे। पीपल्स पार्टी जे 99 मेंबरनि मां सिर्फ़ु 10 खां 12 मेंबर अहिड़ा आहिनि जिन सूबाई खातनि खां सुवाल कया। हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त हुकुमरान जमायत सां तालुक़ु रखंदड़ हिकु मेंबर लिखत में सुवाल जमा करायो ऐं ज़िमनी सुवाल पुछण ते नाराज़गी जो इज़हार कयो। सिंध असेंबली में MQM जे मेंबरनि जो तइदादु 21 आहे, जिन मां 16 मेंबरनि लिखत में सुवाल कया। तहरीक इंसाफ़ जे 30 मेंबरनि मां सिंध असेंबली में 9 मेंबरनि, जिन में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख बि शामिल आहे, उन्हनि पंहिंजे तकनि अवाम ऐं गवर्नेंस बाबति को बि सुवाल जमा न करायो। सिंध असेंबली खे तहरीक लबैक जी औरत मेंबरनि खां सवाइ बाक़ी 2 मेंबरनि मुफ्ती कासिम फ़खरी ऐं यूनिस सुमरो तरफ़ां पंहिंजे तकनि बाबति या अवाम जे मफ़ाद में कंहिं बि खाते बाबति सुवाल न कया ऐं न ई सुवाल मोकिलण जो इतला ॾिनो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ खातनि बाबति लिखत में सुवाल कंदड़नि में सिंध जूं औरत मेंबर वधीक नज़र आयूं, जिन लिखत में सुवाल कया, जिन में GDA जी नुसरत सर अब्बासी, MQM जी राना अंसार ऐं PTI जी सीमा ज़िया ऐं राबिया अज़फर वधीक सुवाल जमा कराया। सिंध असेंबली सेक्रेटरीट खे मुख़्तलिफ़ खातनि मां मोकिलियल 8300 सुवालनि मां सिर्फ़ु 3000 सुवालनि जा जवाब मिली सघिया। सिंध असेंबली सेक्रेटरीट खे मुख़्तलिफ़ खातनि खां मोकिलियल 8300 सुवालनि मां सिर्फ़ु 3000 सुवालनि जा जवाब मिली सघिया, जॾहिं त 5 पार्लियामानी साल जी पुॼाणीअ ताईं सिंध जे सूबाई खातनि तरफ़ां 5000 सुवालनि जा जवाब ॾियण या ऐवान में पेश थियणु नामुमकिन आहे। सिंध सेक्रेटरीट जी अहिड़ी सूरतहाल साम्हूं ईंदे ई माण्हू हैरत में पइजी वञे थो त सिंध जो अबोज अवाम पंहिंजे इलाइक़े जे मौजूदु माण्हुनि खे इलेक्शन में वोट ॾेई इक़्तिदार ताईं पहुचाइनि था, पर उहे चूंडियल नुमाइंदा पंहिंजे तक जे अवाम जा मसइला हल कराइण या असेंबली में आवाज़ु उथारण बजाए एयर कंडीशन जे थधनि रूमनि में वेही पंहिंजो वक़्तु पूरो कनि था ऐं अवाम जे टैक्स मां पंहिंजूं पघारूं खणी ऐं सरकारी सहूलियतूं हासिल करे पंहिंजो मुदो पूरो कनि था। इहो ई सबबु आहे जो सिंध जा मसइला हल थियण बजाए ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल में अवाम खे पंहिंजे मुस्तक़बिल लाइ को अहिड़ो फ़ैसिलो करिणो पवंदो
जंहिंसां हक़ीक़ी नुमाइंदा चूंडिजी असेंबलियुनि ताईं पहुचनि ऐं सिंध जो मुस्तक़बिल सुहाओ थी सघे। इन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए इशू सां गॾु। तेसिताईं अला भाई।